नाज़रीन जिंदा झूंगार न्यूज़ सां गॾु मां माशूक अली भुट्टो। नाज़रीन पेरा मेडिकल जी तरफ़ां जेको आहे कल्ह खां वठी जेको आहे धरणो हयो वियो आहे। हिन वक़्तु असीं MS जेको आहे लाड़काणो आहिनि जेके अलीगढ़ ॾाहिरी साहब डॉक्टर जेके आहिनि उन्हनि सां गॾु मौजूदु आहियूं, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं पेरा मेडिकल जी तरफ़ां जेको आहे सो कल्ह खां वठी जेको आहे सो मुकमल जेको स्टाफ आहे उनजो जेको आल टू आल अमलो आहे स्वीपरनि समेत जेको आहे सो धरणो हयो वियो आहे कल्ह खां वठी। त MS साहब जेको आहे सो मशीनरियूं जेका स्कैन मशीन आहे या जेको आहे सो ऑर्थोपेडिक मशीनूं जेके XYZ जेके बि तमामु जेके मशीनूं आहिनि उहे जेको आहे सो कमु न पियूं कनि। तव्हां हिन बारे में छा चवणु चाहींदव? महिरबानी। गुज़ारिश इहा त सॼो स्टाफ मुंहिंजो धरणे में कोन्हे को, ही चंद माण्हू आहिनि जेके पैरामेडिक्स वारा जेके वेठा आहिनि। पहिरां त मां इहो ॻाल्हि कंदुसि, मशीन ख़राबु आहे या दवा नथी मिले, मरीज़ खे नथी मिले, कहिड़ो मरीज़ आहे जंहिं दांह कई हुजे, हिननि जा पंहिंजा मफ़ादात आहिनि। हिननि खां मां ड्यूटी वठण जी ॻाल्हि थो कयां त हीअ धरणो था हणनि, हीअ कोन्हे फलाण कोन्हे टीर कोन्हे को। हिते अचण सां मां कंहिं वक़्त जूं एक्सरे मशीनूं उहे मूं ऑन कयूं आहिनि। उन खां अलावा मुंहिंजो CT स्कैन फंक्शनिंग आहे हले पियो। MRI मुंहिंजे अचण खां अॻु जी ख़राबु आहे, जंहिं चयो मां हुनजो सामान बि घुराए वरितो आहे, हुनजा एफर्ट्स वठी मिनिस्टर साहब सां मीटिंग करे हुनखे ऑन करायो आहे। छा हिननि खे अॻे यादि न हो त हेतिरा साल जेको सो MRI मशीन न थिए हली, जो हिननि खे हिकिड़ी राति में यादि अची वियो आहे। मेडिसन जी ॻाल्हि था कनि त मेडिसन सेंट्रल प्रोक्योरमेंट हूंदी आहे, लोकल टेंडर ते ईंदी आहे। 15% बि टेंडर हूंदो आहे, 85% टेंडर हूंदो आहे। MS पंहिंजे तरफ़ां न वठंदो आहे। इन टेंडर खे साल थी वियो आहे, जेको गुज़िरियल साल वारो अञा हले पियो ऐं उहा ई मेडिसन अचे पई। छा हिनखे गुज़िरियल साल खां वठी इहा नज़र न आई त मेडिसन सही आहे या ग़लति आहे? अॼु छो नज़र आई आहे? मक़सदु हुनजो सिर्फ़ु इहो आहे त आउं हुननि खां ड्यूटी वठां थो, आउं हुनखे कम जो चवां थो ऐं हू कमु नथा करणु चाहिनि ऐं महज़ मूंखे ब्लैकमेल करण लाइ इहो सभु कुझु वेठा कनि। नाज़रीन असीं साईं खां ॿियो सवाल इहो कंदासीं त इस्पताल जी असीं विज़िट कईसीं, इस्पताल जा तमामु पखा शीशा इवन त जेको आहे सो सफ़ाई जो निज़ाम बिल्कुलु जेको आहे सो यानी थर्ड क्लास नज़र आयो। साईं जन खां इहो पुछंदासीं त तव्हां वटि जेको आहे सो हेठियों जेको अमलो आहे अस्पताल जे अंदरि जेको आहे सो सफ़ाई शीशा वग़ैरह या पखनि ताईं जेको आहे सो मुख़्तलिफ़ फर्नीचर जेको आहे सो मेरो नज़र आयो। साईं जन खां असीं इहो सवाल कंदासीं, साईं तव्हांजे इन इस्पताल जे तव्हांजे अंडर में जेको आहे सो हेठियों स्टाफ केतिरो आहे ऐं जेके वार्ड बॉय जंहिंखे सॼो वेंदो आहे उहे तव्हां वटि केतिरे तादाद में मौजूदु आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे इन लाइ गुज़ारिश मां जीअं हींअर करे वियुसि त इहो पैरामेडिकल स्टाफ तव्हां हींअर बि ॾिठो हूंदो, कैम्प में मुंहिंजो स्टाफ वेठो हुओ, उन्हनि जो महज़ इहो आहे त असांखे कमु नाहे करिणो। वार्डनि जी सफ़ाई, सैनिटरी वर्कर वेठा हूंदव, मुंहिंजे हॉस्पिटल में ॾिठंदो वाशरूम त उहे ख़राबु लॻा पिया हूंदा ऐं महज़ ऐं इहे यूनियन वारा उन्हनि खे पाण वटि विहारे वेठा आहिनि त कमु कयो न कयो, असांखे वोट ॾियो, असांखे वोट खपे। मुंहिंजे हॉस्पिटल जो जेको सो को सफ़ाई करण लाइ तयारु कोन्हनि खे। मुंहिंजा सभु मुंहिंजा AMS साहिबान जेके आहिनि, मुंहिंजा जेके एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर आहिनि हर यूनिट में, हर रोज़ दाहूं था कराइनि। पघारूं हुननि जूं एक्सप्लेनेशन ॾेई पघारूं बंदि था कयूं त ॿिए ॾींहुं यूनियन वारा ज़बरदस्ती उन पघारूं खोलाइनि था, ज़बरदस्ती उन्हनि जूं मोकलूं कराइनि था ऐं हुननि खे चवनि था कमु कयो न कयो, ड्यूटी ते अचो न अचो, वोट जी पारत हुजेव। हू वोट जे आसिरे ते मुंहिंजी सॼी एडमिनिस्ट्रेशन हुननि ख़राबु करे छॾी आहे, जेका मां ऑफिशियली मथे हायर अथॉरिटीज़ खे बि लिखियो आहे, हुननि खे ॿुधायो आहे त महज़ हिन जे करे मुंहिंजी इस्पताल सफ़र थी करे। महिरबानी। साईं हिकिड़ो सवाल तव्हां खां हिते इहो ॿियो कंदासीं त हुनजो इहो पिणु चवणु आहे त असांजे हिन अस्पताल जे अंदरि कुते जी जेको आहे सो वैक्सीन मौजूदु न आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इहो त पब्लिक जो मसइलो आहे, पैरामेडिक्स जो मसइलो कोन्हे को। पहिरीं त तव्हांखे बि एज़ ए ख़बर हुअणु खपे त वैक्सीन हींअर सिंध में कान्हे का, पूरे लाड़काणे ज़िले में तव्हांखे डिवीज़न में कान मिलंदी। किथे बि कंहिं बि ज़िले में मूंखे ॿुधायो किथे वैक्सीन आहे कान्हे का, ऐं उहा वैक्सीन सिंध में ख़तमु थी वई आहे। हायर अथॉरिटीज़ खे सॼी इंफॉर्मेशन आहे। टियों ॾींहुं जेको सो असांखां हाई कोर्ट हैदराबाद कराचीअ इन मुतलिक़ वरिती, जंहिंमें मां हुनखे रिपोर्ट ॾिनी, DHO लाड़काणो, IHS, टोटल जिथे किथे मथां खां शॉर्ट आहे, असांजे तरफ़ां शॉर्टेज कान्हे का। हीअ महज़ हिकिड़ो इशू आहिनि, हिननि जा इहे इशू उथारिया विया आहिनि त हीअ वैक्सीन कान्हे का। अख़बारनि में बि अची चुको आहे सभिनी खे त भई वैक्सीन जी शॉर्ट आहे, जेका असां रिटर्न में बि मोकिले छॾी आहे त भई हीअ असांखे वैक्सीन जी शॉर्ट आहे, सप्लाई मथां कान थी अचे, उन जो कसूरवार MS कोन्हे को। लाड़काणे जा शहरी जेके बाशहूर शहरी लाड़काणे जा, उन्हनि खे तव्हां को पैगाम ॾियणु चाहींदो मेडिसन जे हवाले सां या अस्पताल जे जेको तव्हां सहूलियतूं जेके तव्हां ॿुधाए रहिया आहियो त जेके फराहम कयूं पियूं वञनि हिते, तव्हां आख़िरी को पंहिंजो मैसेज ॾियणु चाहियो? मां लाड़काणे जे सभिनी खे पंहिंजे तरफ़ां इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त हिते जा मुलाज़िम तक़रीबन सभु लाड़काणे जा लोकल आहिनि, उन्हनि खे बाउंड कयो वञो। असां गवर्नमेंट नौकिरी इन लाइ ॾिनी आहे त हिते जे मरीज़ खे सहूलियत ॾियो, मरीज़ जी ख़िदमत कयो, बजाए इहो कोन्हे को असां टेंट हणी वञी उन में वेही रहूं,
मरीज़ असांजा रुलंदा वतन रड़ंदा वतन, उनजो को ड्रेसिंग करण वारो नाहे, उनजो को खणण वारो नाहे, उनजो कैथेटर पास करण वारो नाहे, इहे सभु पैरामेडिक्स जा कम आहिनि। पैरामेडिकल सॼी असांजे मरीज़नि जी ख़िदमत करण वारी उहा आहे ऐं यूनियन उन्हनि खे वोट जे लालच में पाण सां गॾु विहारे वेठी आहे ऐं उन्हनि खे जेको सो असांजा मरीज़ सफ़र था कनि, तंहिं करे लाड़काणे सभिनी खपनि थोरो इन्हनि यूनियन वारनि खे पंहिंजे वोट ऐं इंतिज़ामिया खे ब्लैकमेलिंग करण जे चकर में मरीज़ असांजा सफ़र न कनि, थोरो उनखे टाइट कनि। महिरबानी चवणु आहे त असीं जीअं त साईं तव्हां अली गौर ॾाहिरी साहिब जिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, साईं जिन जो इहो पिणु चवणु आहे त जेको आहे सो असांजी हिन अस्पताल में हर क़िस्म जी तिबी सहूलियत मौजूदु आहे, दवाऊं फराहम कयूं पिया। ॿिए पासे जेको आहे सो कुते जी वैक्सीन जो जेको आहे सो न हुजण जो सबबु साईं जिन इहो ॿुधायो आहे त कुते जी वैक्सीन पूरी सिंध अंदरि जेको आहे सो मौजूदु न आहे। हाई कोर्ट जा जेके आला इदारा उन्हनि खे पिणु मालूम आहे त कुते जी वैक्सीन जेको आहे जल्द खां जल्द इंशाअल्लाह ताला लॉन्च कई वेंदी। ऐं ॿिए पासे साईं जिन जो इहो पिणु चवणु आहे त पैरा मेडिकल स्टाफ जेको आहे सो ड्यूटी में जेको आहे सो गफ़लत करे थो ऐं जॾहिं असीं उनखे जेको आहे सो ड्यूटी जे लाइ जेको आहे सो ॿाहिरि विझूं था त उहे जेको आहे सो पोइ अहिड़े क़िस्म जा जेको आहे सो मुज़ाहिरा करे ब्लैकमेलिंग जो हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू करनि था। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। मां हर शहरी सां ऐं जेके लाड़काणे शहर जा बाशूर शहरीन मां उन्हनि सां ॿधल आहियां। कैमरामैन साहिल अहमद कुरेजो सां गॾु माशूक अली भुट्टो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।